अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाबोयो पुछन किथे हथ हबीब जो, नेज़े हेठां नींहं जे पासे पाण न कनि। आशिक अजल साम्हूं ऊचे ॻाट अचनि, कुसण कुर्ब जिन मरण तिन मुशाहिदो। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 20 मार्च 2026 जुमे जे ॾींहुं वतन या कफ़न जो नारो ॾेई सिंध लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ अज़ीम इंसान शहीद सूर्य बादशाह जी योम शहादत ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। तारीख़ जे सीने ते रोशन तारीख़ सिर्फ़ु उहे अमल इंसान लिखी वेंदा आहिनि जेके वतन लाइ घणो कुझु करे वेंदा आहिनि। पंहिंजी जान जी परवाह करण बिना अज़ीम क़ुर्बानियूं ॾेई तारीख़ जे वर्कनि में अमर थी वियल अज़ीम इंसान शहीद सूर्य बादशाह जी अॼु शहादत जो ॾिहाड़ो आहे। संदसि शहादत खे तोड़े जो केतिरा ई साल गुज़री चुका, पर सिंध समेत दुनिया जा माण्हू अॼु बि उन अज़ीम हस्ती खे विसारे न सघिया जंहिं चयो थे वतन या कफ़न। पीर सबतुल्ला शाह जंहिंखे सूर्य बादशाह जे नाले सां सुञातो वञे थो, उन 13 सफ़र 1327 हिजरी में जनम वरितो। हू अञा 12 वरहनि जो हो त संदसि वालिद लाॾाणो करे वियो। 12 सालनि जी उमिरि में संदसि दस्तार बंदी थी। संदसि लक़ब पग धणी हो। पीर साहिब अंग्रेज़ हुक्मरान सां मज़ाहिमत कई। देश में धारनि जी मुखालफ़त जे करे हुन खे अंग्रेज़नि कूड़नि केसनि में फासायो। खेसि गिरफ़्तार करे सखर में केस हलाए वियो। 1930 धारे खेसि मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि में 8 साल सज़ा ॾेई रत्नागिरी जेल इंडिया मोकिलियो वियो। पीर सैद सबतुल्ला शाह 8 साल जेल जूं सहूबतूं काटे जॾहिं पंहिंजे वतन सिंध वापसि आयो त अंग्रेज़ सरकार हुर तहरीक खे दॿाइण में लॻी वई। नेठ सिंध असेंबली मां हुर एक्ट पास करायो वियो। हुर एक्ट तहत सभिनी हुरनि खे दहशतगर्द धाड़ियल ऐं ॾोहारी करार ॾिनो वियो। उन्हनि जूं जाइदादूं ऐं मिल्कियतूं तबाह ऐं ज़ब्त कयूं वियूं। 1942 में सिंध में मार्शल लॉ नाफ़िज़ कयो वियो। 14 जनवरी 1943 ते सूर्य बादशाह खे हवाई जहाज़ में हैदराबाद आंदो वियो। सेंट्रल जेल ते सख़्त चौकसी रखी वई। हुकूमत बरतानिया ख़िलाफ़ बग़ावत करण ऐं ॿियनि केतिरनि ई केसनि जो केस सेंट्रल जेल हैदराबाद में हिकु ट्रिब्यूनल हलायो, जंहिं शहीद सूर्य बादशाह खे फाही ॾियण जो फ़ैसिलो ॿुधायो। तारीख़ बे राज़ में रखी वई। 20 मार्च 1943 ते पीर सबतुल्ला शाह अल मारूफ़ सूर्य बादशाह खे फाही ॾेई शहीद कयो वियो ऐं हूअ फाही जे फंदे खे चुमी हमेशह लाइ अमर थी वियो। शहीद सूर्य बादशाह जी शख़्सियत बाबति नामियारो लेखक सुहेल मेमण लिखे थो। 20 मार्च 1943 जो सिज सिंध जे सपूत सबतुल्ला शाह सूर्य बादशाह जी शहादत वारी ख़बर सां उभरियो हो। खेसि गिरफ़्तार करे जेलनि में बंदि करण वारे क़ैद जे सिलसिले जी उहा संदसि आख़िरी गिरफ़्तारी हुई, जेका 24 अक्टूबर 1941 ते थी ऐं उनखां पोइ मार्शल लॉ कोर्ट फ़क़्ति 26 ॾींहं केस हलाए खेसि मौत जी सज़ा ॿुधाई। उहा मार्शल लॉ कोर्ट सिंध असेंबली जे 20 मार्च 1942 वारे ॻुझे इजलास में पास कयल हुर एक्ट तहत वजूद में आई हुई। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चइजे त उहा मार्शल लॉ अदालत सिंध असेंबली में पास कयल क़ानून साज़ी जे नतीजे में ई वजूद में आई हुई
ऐं सिंध जा उन वक़्त जा नामियारा मोतबर सियासतदान उहो क़ानून पास करण वारे इजलास में मौजूदु हुआ, सवाइ साईं GM सैद जे, जेको उन ॾींहुं उन ॻुझे इजलास में न सिर्फ़ु शरीक न थियो पर इजलास वारे ॾींहुं असेंबली में ई न आयो हो। सूर्य बादशाह सिर्फ़ु 12 सालनि जी ॼमार में गादी ते वेठो हो। गादी ते वेहण सां ई अंग्रेज़नि सां संदसि पहिरियों टकराव संदसि चाचे पीर अली गौहर शाह खे अंग्रेज़नि पारां मिलियल आफ़रीन नामे खे पुर्ज़ा करण सां थियो। चयाईं, असांजा वॾड़ा बि केतिरी क़दुरु सादा मिज़ाज आहिनि। ख़ुदा ताला खेनि तमामु घणी इज़त बख़्शी आहे, पोइ बि हीउ आफ़रीन नामो मौजूदु आहे। अंग्रेज़नि लाइ नौजवान पीर जो उहो अमल ख़तरे जी घंटी ऐं संदसि सोच ऐं ज़हन जी अकासी हुई ऐं अंग्रेज़ सूर्य बादशाह ते नज़र रखणु लॻा। उन अमल में पीर जा उहे माइट जेके नौजवान पीर ते पंहिंजो असरु रसूख़ रखण में नाकाम विया हुआ, से अंग्रेज़नि जा साथारी बणियल हुआ। सूर्य बादशाह खे अंग्रेज़नि जी हुज़ूरी में न अचण करे पहिरियों भेरो नाजाइज़ हथियार रखण जे ॾोह जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे 10 साल सख़्त पोरीअ सां सज़ा ॿुधाए पूना जेल मोकिलियो वियो। इहो बि अदालत जो ई फ़ैसिलो हो त पीर साहिब खे सिंध खां परे क़ैद रखियो वञे। अंग्रेज़ पंहिंजे उन्हीअ दूर अंदेशी में मार खाई विया। हू पीर साहिब खे पंहिंजनि माण्हुनि खां परे रखण जी कोशिश में खेनि अहिड़नि जेलनि में क़ैद कंदा रहिया जेके अॻु में हिंदुस्तान जे इनकलाबियुनि जा गढ़ हुआ। उन्हनि सां मुलाक़ातूं, डिघियूं कचहरियूं नौजवान पीर जे ज़हन में पलजंदड़ अणचिटे इनकलाब खे चिटो करण में मददगार साबित थियूं ऐं खेसि वतन या कफ़न आज़ादी जा मौत जो नारो मिली वियो। नौजवान पीर जेल में जिन किताबनि खे पढ़ी उन्हनि ते फुट नोट लिखिया आहिनि, उन्हनि मां ख़बर पए थी त उहो दौरु आहे जिते संदसि इनकलाबी रूप चिटो थियो। पूना, मदनापुर ऐं रत्नागिरीअ जी जेलनि में सूर्य बादशाह जी जदोजहद हिकु टारगेट तौरु साम्हूं आई ऐं ढाका ऐं राजशाही जे जेलनि वारे दौरु उन अज़म ऐं क़ुवत में इज़ाफ़ो कयो। उनखां पोइ पीर साहिब खे 1938 में 8 साल जेल बाद आज़ादु कयो वियो, पर अंग्रेज़ उहा आज़ादी बि बर्दाश्त न करे सघिया ऐं सुतती पीर साहिब खे डिफेंस ऑफ इंडिया एक्ट तहत क़ैद करे नागपुर जेल उमाणियो वियो। तारीख़ जो सितम चइजे जो समूरी सिंध जे चूंडियल असेंबली सेपरेशन ऑफ हुर एक्ट बिल पास करे हुरनि खे सिंधियुनि खां धार करे छॾियो हो ऐं क़ानून साज़ी कंदे हुर हुजण खे ॾोह करार ॾिनो। उन वक़्त जे MLA यानी सिंधी असेंबली जे मेंबर ग़ुलाम मुर्तज़ा सैयद GM सैद खे छॾे, जेको 19 मार्च तोड़े 20 मार्च ते इजलास में गैर हाज़ुर हुयो। बाक़ी सॼी सिंध जा वॾा नाला मोज़ज़ ख़ान बहादुर, सर राय बहादुर वग़ैरह सिंधी असेंबली जे उन इजलास में मौजूदु हुआ जंहिं उहो कारो क़ानून पास कयो हो। काफ़ी ॻोल्हा बाद बि इहा ख़बर नथी पए त उन ॻुझे इजलास में कंहिं हुरनि ख़िलाफ़ पेश थींदड़ बिल जी हिमायत कई ऐं कंहिं मुखालफ़त। रिकॉर्ड इन मामले में ख़ामोश आहे, पर हैरत ऐं ताजुब जी ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु 1.5 कलाक में संगीन सज़ाऊं ॾियण वारो बिल 1942 में पास कयो वियो। 3:30 वॻे ॻुझो इजलास शुरू थियो ऐं 5 वॻे ताईं बिल पास थी वियो। अंग्रेज़नि जे निंढे खंड ते लॻभॻि 300 साल जे इक़्तिदार में सिंध उहो वाहिद ख़ितो हो जिते कंहिं असेंबली ज़रिए बाक़ाइदा एक्ट पास करे मार्शल लॻाई वई ऐं जहाज़नि तां बमबारी करे तहरीक खे कुचलियो वियो हो। सिंध में 20,000 चौरस मेलनि में मार्शल लॻाई वई। 30,000 लश्कर सिंधी हुर बाग़ियुनि खे कुचलण लाइ अमल में मसरूफ़ रहियो। पीर साहिब जे घर ऐं बंगलनि ते बमबारी कई वई। उन दौर में हिंदू मुस्लिम मज़हबी फ़सादनि जो असरु पीर साहिब पंहिंजे इलाइक़नि में अचणु न ॾिनो ऐं हिंदू मुस्लिम सुख सां रहिया। हिंदनि जॾहिं पीर साहिब पारां अमन क़ाइमु रखण ऐं संदनि हिफ़ाज़ सां रहण वारे अमल खे यकीनी बणाइण बाबति अहवाल सकर जे कमिश्नर खे ॾिनो त कमिश्नर पीर साहिब ॾांहुं पैगाम मोकिलियो त अमन अमान क़ाइमु रखाइण जे बदिले में अंग्रेज़ सरकार तव्हांखे हिकु तरार ऐं हिकु बंदूक तोहफ़े तौरु ॾियण जो इरादो रखे थी ऐं तव्हांखे ख़िताब ॾिनो वेंदो। सूर्य बादशाह अहिड़ी आछ जे जवाब में कमिश्नर सखर खे चवाए मोकिलियो त तव्हांजी आछ जी महिरबानी, असां वटि हथियार काफ़ी तइदाद में मौजूदु आहिनि ऐं ख़िताब
पीर पागारो ई काफ़ी आहे। सूर्य बादशाह जी क़यादत में हुर अहिड़ा विढ़िया जो ब्रिटिश लाइब्रेरी लंडन जी इंडिया ऑफिस रिकॉर्ड में लिम्बरक जे 8000 सुफ़नि ते मुश्तमिल रिकॉर्ड उन्हनि बहादुर आज़ादी पसंदि सिंधियुनि जे कारनामनि सां भरियो पियो आहे ऐं सबतुल्ला शाह जी बहादुरी जा रिकॉर्ड बि ब्रिटिश लाइब्रेरी जे उन अॻु में ॻुझे ऐं हाणे ज़ाहिर कयल रिकॉर्ड में मौजूदु आहिनि। माल मिल्कियत औलाद तुड़े पागारे वारे मसनद हुजण बावजूदि पीर साहिब जी तरजीह सिंध रही। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक सुहेल मेमण जो लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में शहीद सूर्य बादशाह जे शहादत जे ॾिहाड़े ते ख़ुसूसी प्रोग्राम पेश कयो पियो वञे। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हांजे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल ते राब्तो करे सघो था। प्रोग्राम में हाणे शामिल करियूं था मीर हसन आरिसर जे लेख मां चूंड वर्क। आउं सम्झां थो त सिंधी माण्हुनि जी पूरी तारीख़ में हुर तहरीक उहा वाहिद गोरिला जंग हुई जंहिंमें इश्क सां गॾु अकुल जो इस्तेमालु बि थींदो हो। उहो ई सभ खां बुनियादी निरालो सबबु हो जंहिं अंग्रेज़ साम्राज खे चरियो करे मारियो हो। हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहा ॻाल्हि वाज़े करणु आहे त उन ज़माने जी सिंध का हाल में न हुई। अंग्रेज़नि जे इनायतनि सां मची मवाड़ थियल वॾेरा सर ऐं ख़ान बहादुर अंग्रेज़नि जा ॿांह ॿेली बणियल हुआ जॾहिं त हिकिड़ो सूर्य बादशाह पंहिंजे जान निसारनि सां गॾु मैदान में हो। मैदान में बि रुॻो ईअं न त अछड़े थर में वेड़ पई हले पर तारीख़ जा पड़ाॾा बरलनि जी दीवार सां टकराइजी रहिया हुआ। सिंध जे सुरमनि जी पूरी तारीख़ में उहो अनोखो मिसाल आहे जो हिकु सूर्य सरवाण क़ैद में आहे। संस सरफरोश हुर रुक जी रांदि में रतो रत विढ़ी रहिया आहिनि ऐं सिंध जो ज़ात वॾेरो सर ऐं ख़ान बहादुर गद्दारी ऐं वतन फ़रोशी जी ग़लाज़त में गर्क थियल आहे। अहिड़ी ख़तरनाक सूरतहाल जे बावजूदि सूर्य बादशाह जी हिमत ऐं हौसले में ॾार नथो पवे। अहिड़े मंज़रनामे जी मौजूदगी में पीर ॻोठ वारे ऑपरेशन में मसरूफ़ जनरल ऑफिसर कमांडिंग खे सरकार जो ओचितो हुकम थो पहुचे त मंझंदि जो 2:30 वॻे हैदराबाद हवाई अॾे ते हू डिप्टी फोर्स कमांडर सां मिले। हुन जे उते पहुचण खां अॻु हवाई अॾे ते मौजूदु ब्रिगेडियर ऐं फ्रेडी यूंग इन करे बि परेशान हुआ जो नागपुर जेल मां सूर्य बादशाह खे खणी उॾाणियल जहाज़ हैदराबाद हवाई अॾे ते लही चुको हो। जामा शान हुसैनी सां लहंदड़ सिंध जे हिन अज़ीम सुरमे खे बंद वेगन में विहारे सख़्त पहिरे हेठि हैदराबाद सेंट्रल जेल में क़ैद कयो थो वञे जिते कूड़ा केस कूड़ा कानून ऐं कूड़ा दफ़ा नंबर ऐं फ़क़रा तहरुक में था अचनि। ऐं 20 मार्च 1943 जी फजर जो सिंध जे अज़ली ऐं अब्दी सिंध जहिड़े सूर्य बादशाह खे फ़ाई जे झोले में इत्मीनान जी निंड अची थी वञे। 70 सालनि खां पोइ अॼु वरी आयल साॻी तारीख़ असांखे ग़फ़लत ऐं वेसर जी निंड मां उथारींदे चई रही आहे त बंदर जां भी ता सुखाणिया मसुम हो कपर थो कुन करे जी माटी मंझ मई एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। ज़वार बंगलाणी लिखे थो सिंध जी सदा साई कुख अहिड़नि अणमोट माण्हुनि खे जनम ॾींदी रही आहे जिन जॾहिं पंहिंजे मक़सद जे हसूल लाइ का वाट वरिती आहे त पोइ उन्हनि कॾहिं बि पोइते नाहे ॾिठो त उहा वाट अॻिते केॾी पुर ख़तर आहे। केतिरा तूफ़ान आहिनि केतिरा कंटा ऐं भॻल कावा संदन पेरनि खे ज़ख़्मी करण जे इंतज़ार में आहिनि। उन गस ते संदन रत जूं प्यासियूं खोड़ बलाऊं आहिनि जेके शायदि मंज़िल खां अॻु ई खेनि गड़काए वञनि
पर अहिड़नि अरड़नि इंसाननि कॾहिं बि अहिड़नि वसवसनि खे पंहिंजे दिलि जी ज़मीन ते हिकु विख बि पाइण न ॾिनी आहे ऐं मुसलसल पंहिंजी मंज़िल मक़सूद ॾे वधंदा रहिया आहिनि जेसि ताईं उहे पंहिंजी मंज़िल ॾांहुं वञी न पहुता आहिनि या वरी संदन साह जो सॻो नाहे टुटी वियो। तारीख़ अहिड़नि दलेर इंसाननि जे दास्ताननि सां भरी पई आहे। 20वीं सदी में जॾहिं पूरे बरे सग़ीर ते गोरे साम्राज पंहिंजी मकारी ज़रिए पंहिंजो राज क़ाइमु करे रखियो हो ऐं हितां जे सबाजड़नि माण्हुनि खे पंहिंजे हुकम ते हलाइण लाइ मजबूर करे छॾियो हो। हितां जे हर सुकी ऐं आले जा इख़्तियार पाण वटि सुक करे रखिया हुआ ऐं सजन ताईं हिन सरज़मीन ते पंहिंजा पेर पुख़्ता करे हितां जे माण्हुनि खे पंहिंजे ज़र ख़रीद रैयत सम्झी राज करण जा ख़्वाब ॾिसी रखिया हुआ। तॾहिं सिंध मां हिकु अज़ीम इंसान शींहं जे गजगोड़ जियां वतन या कफ़न आज़ादी या मौत जी सदा बुलंद करे गोरे गवर्नमेंट खे सिधो सो ललकारे हो। शहीद सैयद सबितुल्लाह शाह मोटण खे मेणो ऐं ग़ुलामी खे ऐब सम्झी सूरी खे सिंगारे अॻिते हली शहीद सूर्या बादशाह जे नाले सां अमर थी वियो। सिर्फ़ु 12 साल जी उमिरि में गादी नशीनी जी पग पाईंदड़ ही इनकलाबी पीर रिवायती पीरी मुरीदी वारी सोच खां बिन परभर हो। 20 मार्च 1943 ते सिंध जे हिन अज़ीम जोधे खे सेंट्रल जेल हैदराबाद में फाही ॾेई शहीद कयो वियो। तारीख़ शाहिद आहे त ही महबूब अॻवान मुरकंदे फाही जे तख़्ते ते चढ़ी पंहिंजे हक़ ऐं वतन जी मिटी तां हमेशह मुरकी मरण वारी शमा रोशन करे वियो। नामियारो लेखक अरबाब नेक मोहम्मद लिखे थो, अॼु खां लॻभॻि 80 साल अॻु सूर्या बादशाह खे अंग्रेज़नि हैदराबाद में तख़्तेदार ते चाढ़े हिकिड़े सिंधी जोधे खे पंहिंजे पर में इबरत जो निशान बणाइण जा नाकाम जतन कया हुआ। ॿियो त ठहियो पर पीर साहिब जो जस्दे ख़ाकी बि गुम करे छॾियो हुआऊं। 83 सालनि जे डिघे इंतज़ार खां पोइ बि किन ख़्याली रायनि ऐं नतीजनि खां सवाइ पाण सिंध वासी हिन मर्द हुर जे बुठे खे बि ज़ाहिर करे कोन सघिया आहियूं। इंफॉर्मेशन खाते जो निंढे कद वारो कदावर लेखक सनाउड़ा राजड़ ॿुधाए थो त असां मर्दान शहर जे भरपासे में मेजर जनरल विसाल मोहम्मद ख़ान जी उताक ऐं लाइब्रेरी में वेठल हुजूं। मुफ़्ती साहिबु मोहम्मद रहीम खोसो असांजे वफ़द जी सरबराही करे रहियो हो। तंहिं ज़माने में साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो अंग्रेज़ी रिसालो सिंध क्वार्टरली किस्तनि में विसाल मोहम्मद जा यादगिरा छापे रहियो। संदसि तहक़ीक़ी मवाद हुर मूवमेंट बाबति हूंदो हो। अॻिते हली मौसूफ़ जी इहा तहक़ीक़ सिंधी तर्जुमे सां अशात हेठि आई। साणसि थियल रिहाण जो सरबस्तो अहवाल त राजड़ साहिब खे लिखी मंज़र आम ते आण जुगाए थो। उहा असां हमरा जी शाहिदीअ जा असां बि अवाम आॾो मुनकशिफ़ करे रहिया आहियूं। जंहिंमें राजड़ रिवायत पे कई त जनरल साहिब जे कुतब खाने में इलाही सारा कबट हुआ, फाइलनि ते नंबर बि लिखियल हुआ। स्टिक सां हिकिड़ी अलमारी जे मथे खाने खे निशाबर कंदे चयाईं त हिननि फाइलनि में पीर साहिब जी तदफ़ीन वारा पोतामेर दर्ज थियल आहिनि। ईअं फाइल में हथु विझी ओचितो छिरक भरे चवणु लॻो त मुफ़्ती साहिब माफ़ कजो, मूं हल्फ़ खयो हो त उहे राज़ फ़ाश कोन कंदुसि। ईअं हिकिड़ी आम हक़ीक़त सबूतनि सां मंज़र आम ते अचण खां महरूम रहिजी वई। विसाल साहिब जे विसाल खां पोइ वारसनि वटां मतां उहो मुबनी बर हक़ीक़त मवाद मिली वञे। शाहनवाज़ निज़ामाणी, ग़ुलाम मुस्तफ़ा बम्बरे ऐं लुत्फ़ मंगे पारां नौजवान मुहक़िक़ मर्दान ॾांहुं रख़्ते सफ़र ॿधनि त थी सघे थो उहे जोधा जवान पठाणनि खां उहो गोहरे नायाब हथ करण में सुभारा थी मोटनि। ताज़ो असांखे बि अहिड़ो मवाद पेशावर यूनिवर्सिटी जे डॉक्टर अब्दुर्रऊफ़ ख़ान ज़ाहिर करे ॾिनो, जंहिंमें 950 उन्हनि सिंधी सुरमनि जा नाला ऐं प्रोफाइल आहिनि जिन रईसल मुहाजिरीन बैरिस्टर जानमोद जूणे जी सरबराही में तहरीक हिजरत दौरान सिंध वतन खे ख़ैराबाद थी वञी कंधार ऐं काबल जा वण वसाया हुआ। मौसूफ़ वटि रेशमी रुमाल तहरीक बाबति बि इलाही सारियूं साबितियूं मौजूदु आहिनि। ईअं जीअं डॉक्टर अबू सलमान सिंधी शाहजहानपुरीअ वटि साढियल हुयूं। हूअं त सूर्या बादशाह वारी हुर तहरीक ते लिखियल मंज़ूम केॾारा लियाक़त जूणे जे छपराया हुजनि
या उस्मान डिपलाई सां गॾु जहिड़ा नावल लिखिया हुजनि। हिन मैदान में मीर मोहम्मद निज़ामानी खां वेंदे डॉक्टर बलोच ताईं ऐं नसीर एजाज़ खां वेंदे आइजी आफ्ताब नबी ताईं 50 खां मथे किताब लिखी चुका आहिनि। लोढ़नि में मुक़ीद महिरबाननि अलाह वराए बीहण पारां बि वसाकी न घटायो आहे। उस्ताद निज़ामाणी ऐं नवाज़ कोंबर बि घटि महिनत नाहे कई। हिन सिलसिले में जेको कमु प्रोफेसर उमर चंद कयो आहे तंहिं ते खेसि जेको बि ख़िराज पेश कजे घटि आहे। जंहिं लैम्ब्रेक पेपर्स जे 27,000 सुफ़नि जो गहराई सां मुतालियो करे 3 ज़ख़ीम जुल्दनि में उन मवाद जी छंड छाण कई आहे। अंग्रेज़ी में लिखियल चंड साहिब जो उहो तारीख़ी मवाद मुकमिल तरह मंज़र आम ते छो न अची सघियो, इहे सवाल उस्ताद निज़ामाणी ऐं वली मुहम्मद ख़ासखेली पारां हुर जमाए जे मुखनि खां बि कंदा पिया अचनि। मंसूर ऐं जुंगार किताबी सिलसिलनि वसीले हिननि सूर्य बादशाह जे अंग्रेज़नि सां जोटियल जंग बाबति तमामु मयारी मवाद छापे पंहिंजे हिसे जो किरदारु निहायत मुहबत ऐं महिनत सां अदा पे कयो आहे। कर्नल फिलिप लिखे थो त सिंध में हुरनि अंग्रेज़ फ़ील मस्त खे बताल बणाए छॾियो हो। संदन राताहा ब्रिटिश गवर्नमेंट खे लोॾे चुका हुआ। अंग्रेज़नि पंहिंजे तसलत हेठि मुल्कनि में बग़ावत खे कुचलण लाइ हाड़ी हरबा इस्तेमालु हेठि आंदा पए, पर सिंधियुनि खे कंट्रोल करण लाइ खेनि मार्शल लॻाइणी पई। असां हुरनि खे कंट्रोल करण लाइ 40,000 खां मथे सिंधी मारिया हुआ। हिन तरक़ी याफ़्ता दौर में 83 साल अॻु वारे वतन या कफ़न जे नारे सां जंग जे अहवाल सां सिंध सरकार खां वेंदे सिंधी क़ौम खे या त अहसासु न आहे या असां सिंधी पंहिंजे मनसबी फ़र्ज़नि जी अदायगी में काहिल साबित थिया आहियूं। पेशावर यूनिवर्सिटी वारो प्रोफेसर त हिजरत तहरीक जा हीरा हथीका करण लाइ पाण पतोड़े सघे पियो त पोइ सिंध जे यूनिवर्सिटियुनि जा प्रोफेसर हुर तहरीक जी हक़ीक़त बाबति रिसर्च लाइ मैदान ते नज़र छो नथा अचनि। ताज़ो सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस वञणु थियो। इदारे जे बानी अलामा आए काज़ी जे नाले सां जोड़ियल मेमोरियल सोसाइटी जो दफ़्तरु बंदि लॻो पियो हो। चवनि पिया त डॉक्टर नबी बख़्श बलोच जी वफ़ात खां पोइ हिन सोसाइटी जी ऑफिस जी कंहिं बुहारी बि नाहे कढी। क़दीम तर सिंध जा असां अज़ीम तर स्कॉलर छा हिन सूरतहाल जा ज़िम्मेवार न आहियूं? पीर साहिब पागाला साहिब, तव्हां ते नालो तव्हांजे ॾाॾे वारो आहे। असीं सालनि जे तवील इंतज़ार खां पोइ का अहिड़ी यूनिवर्सिटी सूर्य बादशाह जे नाले सां क़ाइमु नथा करे सघो जेका गणग बंगले वारी तारीख़ खे गुम थियणु न ॾिए। अरबाब नेक मोहम्मद जे हिन ख़ूबसूरत लेख सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन